नाज़रीन, ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। तव्हां खे अहम ख़बर ॾींदा हलूं त JUI पारां PS 70 मातली जे तक ते थियल नंढी चूंड में बदतरीन धांधली थियण जो इंकशाफ कंदे पीपल्स पार्टी ते धांधली कराइण जो इल्ज़ाम हणियो आहे। उन ॾस में JUI ज़िले बदीन जे अमीर मौलाना मोहम्मद ईसा समूह इल्ज़ाम हणंदे चयो आहे त PS 70 मातली जे तक ते थियल ज़िमनी इलेक्शन में शफ़ाफ़ियत नज़र नाहे आई। हुन चयो आहे त असांजे वोटरनि जे वॾे अंग खे ॾिसण खां पोइ PP पारां धांधली शुरू कई वई। मौलाना मोहम्मद ईसा समूह इल्ज़ाम हणंदे चयो आहे त पोलिंग नंबर 45 राजी सावंत, पोलिंग नंबर 57 मुराद चलगरी, पोलिंग नंबर 80 वली मोहम्मद लगारी, पोलिंग नंबर 73 BHU फुलकारा, पोलिंग नंबर 9 गुल मोहम्मद कॉलोनी, पोलिंग नंबर 59 इस्माइल नौतकानी ऐं पोलिंग नंबर 61 ते बदतरीन धांधली कई वई। हुन चयो आहे त लेडीज़ विंग पोलिंग बूथ ते मर्द विहारिया विया हुआ जिन पाण ठपा पिया हुआ, जॾहिं त असांजे औरत वोटर्स खे वोट करण जी इजाज़त न पे ॾिनी वई। अमलो बि बेवस नज़र आयो। नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर अवां सां अहम ख़बर शेयर कंदा हलूं त JUI पारां PS 70 मातली जे तक ते थियल नंढी चूंड में बदतरीन धांधली थियण जो इंकशाफ कंदे पीपल्स पार्टी ते धांधली कराइण जो इल्ज़ाम मढ़ियो वियो आहे।